अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। अॼु जनाब जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल खे जेकॾहिं कंप्यूटर वारो लुक ॾियणु चाहियो था या कंप्यूटर वांगुरु इस्तेमालु करणु चाहियो था या ईअं खणी चऊं एंड्रॉयड मोबाइल खे तव्हां एंड्रॉयड मोबाइल में जेकॾहिं विंडो इस्तेमालु करणु चाहियो था त उहो कीअं कंदव। अॼु मुंहिंजो इहो टॉपिक आहे, इहो तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि। एंड्रॉयड मोबाइल में हिकिड़ी एप्लीकेशन आहे या हिकिड़ो ईअं खणी चइजे हिकिड़ो लॉन्चर आहे कंप्यूटर लॉन्चर जे नाले सां। अॼु मां उन जो रिव्यू ॾींदुसि ऐं जेकॾहिं तव्हां इहो सभु कुझु ॼाणणु चाहियो था त तव्हां आख़िर ताईं मूंसां गॾु रहो, मुंहिंजे वीडियो खे ॾिसिजो ऐं इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो ऐं तमामु सुठो लॻंदो। जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा रिक्वेस्ट आहे त हीउ तव्हांजो ई मुंहिंजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो। इन खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कंदो त बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हांखे हर मुंहिंजी अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी, तव्हां उनखे ॾिसी सघंदव। ऐं जनाब मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि हिकिड़ो सब्सक्राइब जो रेड कलर जो बटन आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां उनखे सब्सक्राइब करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ऐं ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि ऐं जेकॾहिं को सुवाल आहे त उहो बि तव्हां मूंखां पुछी सघो था, उन जो जवाबु आउं ॾींदुसि। हाणे जनाब हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो खे शुरू करण में मूं तव्हांखे ॿुधायो त तव्हां जेकॾहिं पंहिंजे एंड्रॉयड मोबाइल खे कंप्यूटर वांगुरु लैपटॉप वांगुरु हलाइण जे जेकॾहिं चाहियो था त हिकिड़ो लॉन्चर आहे, उनखे डाउनलोड करण जे लाइ प्ले स्टोर में हलणो पवंदो। प्ले स्टोर ते हलूं था, प्ले स्टोर खे क्लिक कयो। जनाब प्ले स्टोर खे जीअं क्लिक कंदो त हिकिड़ो तव्हांखे सर्च बार में हिकिड़ी शइ कंप्यूटर लॉन्चर जे नाले सां आहे, जंहिंखे सर्च करिणो पवंदो। मूं सर्च करे छॾियो आहे, तव्हां ॾिसी सघो था इन जी स्क्रीन। इन में तव्हां इन जी रेटिंग ॾिसी सघो था, 4.4 जी रेटिंग आहे। 100,000 पीपल इन खे डाउनलोड कयो आहे। वधीक जेकॾहिं तव्हां डिटेल पढ़णु चाहियो था त उहो बि पढ़ी सघो था। तमामु सुठी एप्लीकेशन आहे ऐं मूं चाहियो त तव्हां सां शेयर कयां। मूं इंस्टॉल करे छॾी आहे त हाणे इन खे ओपन कंदुसि। जस्ट ओपन ते क्लिक कयोसीं। जनाब जीअं ई क्लिक कंदासीं त तव्हां ॾिसी सघो था त ही खुली वियो आहे ऐं इन जो लुक बिल्कुलु डेस्कटॉप जीअं कंप्यूटर जो हूंदो आहे पीसी जो ऐं प्लस में या लैपटॉप जो, उन वांगुरु खुली वियो आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था इन ते समूरा डेस्कटॉप जो लुक आहे ऐं इन में तव्हांखे उहो ई दिस पीसी वारो बि ऑप्शन आहे ऐं तव्हांजे जेके बि आइकॉन आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। हाणे हिननि मां कंहिं बि आइकॉन खे क्लिक करे तव्हां उन एप्लीकेशन खे ओपन करे सघो था। जेके बि एप्लीकेशनूं तव्हां इंस्टॉल आहिनि उनखे ओपन करे सघो था। हाणे सपोज़ कयो दिस पीसी वारो जेको कंप्यूटर में हूंदो आहे उन खे जेकॾहिं क्लिक कंदव त बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु कंप्यूटर वारो लुक तव्हांखे महसूसु थींदो। हितां इनखे ओपन बि करे सघो था। तव्हां ही तव्हांजी ड्राइव जेका सी आहे इन खे ओपन करे सघो था, इन खे बैक बि करे सघो था। ही बैक कंदव त बैक थी वेंदव ऐं जेकॾहिं इनखे मक़सदु तव्हां ॾिसी सघो था, ही तव्हांखे ड्राइव्स ॿुधाईंदो। टोटली कंप्यूटर जो लुक तव्हां जेकॾहिं पंहिंजे एंड्रॉयड मोबाइल में चाहियो था ऐं बेज़ार थी विया आहियो एंड्रॉयड खां त इन खे तव्हां इस्तेमालु करे उहो वठी सघो था। इन खे मथां बंदि कयोसीं। हाणे जनाब हिन में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हाणे जेकॾहिं जेके बि आइकॉन आहिनि इन्हनि मां कंहिं आइकॉन खे तव्हां हिते नथा चाहियो, पसंदि नथा कयो ऐं इनखे ख़तमु करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। सपोज़ कयो सब्सक्राइबर जो जेको आइकॉन आहे इन खे आउं थोरी देरि क्लिक कंदुसि त तव्हां ॾिसंदो हिकिड़ी नई विंडो खुली वेंदी कंप्यूटर वांगुरु, जंहिंमें हू तव्हां खां परमिशन वठंदो ओपन, रिमूव, अनइंस्टॉल ऐं प्रॉपर्टीज़ जी। हाणे हितां तव्हां अनइंस्टॉल बि करे सघो था ऐं हितां रिमूव बि करे सघो था। रिमूव जा ऑप्शन खे क्लिक कंदुसि त हीउ ॾिसंदो तव्हां हितां डेस्कटॉप तां जेको आहे जीअं कंप्यूटर मां गुम थी वेंदो आहे कोन, ईअं ई गुम थी वियो आहे। हाणे हिन जी ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हेठि जेको आहे टूल बार तव्हां ॾिसी सघो था जीअं कंप्यूटर में हूंदो आहे, इन में बि इन खे बि बिल्कुलु तव्हां उहो ई इस्तेमालु करे सघो था। ऐं स्टार जे बटन ते क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघो था जेकॾहिं तव्हां विंडो 10 इस्तेमालु कई आहे त बिल्कुलु विंडो 10 वारो लुक ॾींदो। हिते जेके बि तव्हां जूं एप्लीकेशनूं इंस्टॉल आहिनि उन्हनि खे ॾेखारींदो। हिते सेटिंग जो बटन बि ॾेखारींदो ऐं ऑन ऑफ जो बि, ऐं ही क्विक लॉन्च बार बि ॾेखारींदो। ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिन लॉन्चर जी हिकिड़ी ख़ुशूसियत इहा आहे त हिन लॉन्चर में तव्हां जेकॾहिं को बि खोलणु चाहियो था त उहो खोले सघो था। मक़सदु कंहिं बि एप्लीकेशन खे खोलणु चाहियो। ॿियो कुझु लॉन्चर अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें एप्लीकेशन कोन खुलंदियूं आहिनि, पर हीउ वाहिद लॉन्चर आहे जंहिंमें हर एप्लीकेशन खे ओपन करे सघो था। सपोज़ कयो जेकॾहिं डेस्कटॉप था न, तव्हां स्टार्ट बटन में वञी इन कंहिं बि एप्लीकेशन खे ओपन करणु चाहियो था त हितां करे सघो था। ऐं हीअ आउं तव्हांखे ॾेखारियां थो।
कंहिं बि एप्लीकेशन खे जेकॾहिं तव्हां कंदो, हीउ हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे थंबनेल मेकर, इनखे आउं क्लिक कयां थो, तव्हां ॾिसंदव थोरी देरि में हीउ खुली वेंदो। हीउ जनाब खुली वियो आहे। त ईअं तव्हां हर एप्लीकेशन खे हितां ई स्टार्ट मेनू मां बि खोले सघो था। ऐं जनाब हिन में हिकिड़ी ॿी बि ख़ुशूसियत तव्हांखे ॿुधायां त इनखे तव्हां बिल्कुलु ईअं सम्झो त नंढो कंप्यूटर आहे, एंड्रॉइड मोबाइल खे तव्हां कंप्यूटर करे सघो छॾियो आहे। हाणे हिन जा जेके बि आइकॉन आहिनि, इन्हनि मां कंहिं बि आइकॉन खे जेकॾहिं त हितां तव्हां रिमूव करण मूं तव्हांखे ॿुधायो, ऐं जेकॾहिं आणणु चाहियो था त उन जे लाइ बि तव्हां स्टार्ट बटन में वञो, ऐं हीअ जेके बि एप्लीकेशन्स आहिनि इन्हनि मां कंहिंखे बि तव्हां जेकॾहिं थोरो होल्ड करे रखंदव त तव्हांखे ख़बर पवंदी। हाणे जीअं सपोज़ कयो ही क्रोम आहे, इनखे आउं थोरी देरि होल्ड कयां थो त हिते ही तव्हां खां परमिशन वठंदो, अनइंस्टॉल, क्रिएट शॉर्टकट ऐं हाइड एप प्रॉपर्टीज़। त तव्हां हिते क्रिएट शॉर्टकट खे जीअं क्लिक कंदो त तव्हां ॾिसी सघंदो त हिते हीउ ॾिसो क्रोम जो आइकॉन अची वियो आहे, डेस्कटॉप ते अची वियो आहे। ऐं हाणे जेकॾहिं तव्हां हेठि निहारींदव त हिते क्विक लॉन्च बार बि में तव्हांखे ॿुधाईंदो, ऐं हीअ हिते जेकॾहिं क्लिक कंदव त नोटिफिकेशन जीअं विंडो 10 में हूंदो आहे ईअं सभु कुझु ॿुधाईंदो। हाणे तव्हां गैजेट्स हिते जेकॾहिं करणु चाहियो था या हिन जो वॉलपेपर चेंज करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। मुकमिल टोटली कंप्यूटर वारो तव्हांखे लुक ॾींदो। त इन जे लाइ वॉलपेपर खे चेंज करण जे लाइ हिन जे जेको डेस्कटॉप आहे इनखे थोरी देरि होल्ड कंदो त हिकिड़ी विंडो खुली वेंदी। हिते तव्हां ॾिसी सघो था चेंज बैकग्राउंड, कैमरा, गैलरी, वॉलपेपर, डेस्कटॉप आइकॉन, एड विजिट्स। हाणे जेकॾहिं विजिट्स एड करणु चाहियो था त एड हिते क्लिक कंदो, एड विजिट्स ते क्लिक कंदव त इन्हनि मां कंहिं बि विजिट्स खे तव्हां पंहिंजे उते डेस्कटॉप ते एड करे सघो था। सपोज़ कयो ऐं एनालॉग क्लॉक खे एड करणु चाहियां थो, ऐं जीअं क्लिक कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था ही जेका नोटिफिकेशन बार आहे इन में तव्हांजो ई एड थी वियो आहे। ऐं ईअं ई तव्हां जेकॾहिं वॉलपेपर चेंज करणु चाहियो था त डेस्कटॉप ते थोरी देरि होल्ड कंदव त हीअ वरी विंडो खुली वेंदी। इन में वॉलपेपर खे जेकॾहिं क्लिक कंदव त मुख़्तलिफ़ वॉलपेपर्स अची वेंदा। थोरी देरि वेट करिणो पवंदो छो त हीअ लोड कंदो। जनाब ॾिसी सघो था हीअ सभु वॉलपेपर अची वञनि। हाणे हिननि मां कंहिं बि वॉलपेपर खे तव्हां जेकॾहिं पंहिंजे डेस्कटॉप ते लॻाइणु चाहियो था या पंहिंजे स्क्रीन ते आणणु चाहियो था त उन जे लाइ उनखे क्लिक कयो, ऐं क्लिक कंदो हीअ जनाब वॉलपेपर अची विया आहिनि। हाणे हेठां तव्हां ॾिसी सघो था टे ऑप्शन ॾिनल आहिनि, हिकिड़ो डाउनलोड जो आहे, हिकिड़ो शेयर जो आहे, ऐं हिकिड़ो राइट। जेकॾहिं राइट जे बटन खे तव्हां क्लिक कंदव हीअ जनाब तव्हांजो हिन जो जेको वॉलपेपर आहे चेंज थी वियो आहे। इहे मक़सदु तव्हांखे टोटली विंडो जो लुक जेकॾहिं खपे त उहो तव्हां एंड्रॉइड में इन लॉन्चर सां वठी सघो था। तमामु बहितरीनु शइ आहे। ऐं तव्हांखे सजेस्ट इहे कंदुसि हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इनखे इस्तेमालु करियो, ऐं जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कयो त इनशाला तव्हां हमेशह इहो इस्तेमालु कंदो। ऐं जनाब तमामु बहितरीनु शइ आहे, ऐं इनखे तव्हां इस्तेमालु करे बिल्कुलु करे सघो था। ऐं इनखे हमेशह जे लाइ जेकॾहिं तव्हां लॻाइणु चाहियो था त उन जो बि आसान तरीक़ो इहो आहे त तव्हां सेटिंग में वेंदव, मोबाइल जी सेटिंग में वञी ही तव्हां ॾिसी सघो था हीअ एप्स आहे, एप्स खे क्लियर कयो, क्लिक कयो। जीअं एप्स खे क्लिक कंदो त हिते तव्हांखे हीअ ॾिसो कंप्यूटर लॉन्चर जे नाले सां आहे, इनखे भी क्लिक कयो ऐं क्लिक कंदव त हीअ खुली वेंदो। इन में तव्हांखे उहो फोर्स स्टॉप ॿुधाए पियो, अनइंस्टॉल, शो नोटिफिकेशन बि ॿुधाए पियो, मूव टू SD कार्ड सभु कुझु ॿुधाए पियो। लेकिन तव्हां जेकॾहिं हेठि वेंदो त हिते लॉन्च जो जेको ऑप्शन आहे, हाणे हिनखे जेकॾहिं क्लिक कंदो त हीअ लॉन्च थी वेंदो। हाणे इहो हलंदो, इनखे चेंज बि करे सघो था। उन ई ऐप में वञी तव्हांजो जेको एंड्रॉइड जो लॉन्चर आहे उनखे बि ईअं ई लॉन्च कंदो त हीअ चेंज थी वेंदो ऐं उहो अची वेंदो ईअं। ऐं जनाब अॼो को मुंहिंजो वीडियो इहो ई हो त मूं हिकिड़े लॉन्चर जो तव्हांखे रिव्यू ॾियणु पियो चाहियो ऐं तव्हांखे ॿुधाइणु पियो चाहियो। हीअ शइ मूंखे ॾाढी पसंदि आई, इन करे मूं चाहियो पियो त तव्हांखे बि तव्हां ताईं पहुचायां ऐं तव्हांखे ॿुधायां त हीअ लॉन्चर तमामु बहितरीनु आहे। हिकिड़ो दफ़ो तव्हां ज़रूरु इस्तेमालु कयो। एंड्रॉइड मोबाइल खे जेकॾहिं कंप्यूटर वांगुरु इस्तेमालु करणु चाहियो था त हीअ लॉन्चर तमामु बहितरीनु। हाणे जनाब हिन सां गॾु आउं पंहिंजे वीडियो खे ख़तमु कंदुसि, पर वीडियो खे ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु उहा ई रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे तव्हांजे सिंधी चैनल सम्झायो खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण लाइ रेड कलर जे बटन ते क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी
ऐं मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि हिकिड़ो रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन आहे, उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं करणु बि खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का नई शइ आणियां थो ऐं जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि, को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था, उन जो जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़ व नासिर।